खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे पदमगिर हाल में स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन जे एरिया मैनेजर हाकम पारां 2021 ऐं 22 जी संदुसि टीम जी बहितरीन कारकिर्दगी जे हवाले सां हिकु गॾिजाणी थी गुज़री है, जंहिंमें संदुसि टीम मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई है। गॾिजाणी जी अॻवानी रीजनल चीफ हैदराबाद रीजन दुर मोहम्मद बालादी, ज़ोन हेड मीरपुर खां सैयद अनीस अहमद शाह, सेक्टर हेड मीरपुर खां ज़ोनल सवाई मल जिन कई। इन मौके ते आयल महिमान ते स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन एरिया मैनेजर हाकम जी टीम पारां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो है। तकरीब जी शुरुआत कुरान पाक जी तलावत सां कई वई, जंहिं बाद आयल महिमान ऐं संदुसि टीम खे एरिया मैनेजर हाकम आजियाणो ॾिनो ऐं चयो त अकेला ही चला था लोग जानिबे मंज़िल, लोग आते गए कारवां बनता गया। आयल समूरनि महिमान खे दिल जी गहराइनि सां भली कार चऊं था ऐं मुंहिंजी टीम जस लहे। आयल महिमान रीजनल चीफ हैदराबाद रीजन दुर मोहम्मद बालादी, हेड मीरपुर खास अनीस अहमद शाह, सेक्टर हेड मीरपुर खास ज़ोनल सवाई मल खे एरिया मैनेजर हाकम पारां सिंध जी सकाफ़त अजरक टोपी जा तोहफ़ा पेश कया विया। तकरीब में आयल मेहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिते अची ॾाढी ख़ुशी थी आहे। खिपरे में असांजो एरिया मैनेजर जनाब हाकिम मल साहब उन मीटिंग कॉल कई, जंहिंमें तक़रीबन 150 माण्हुनि शिरकत कई ऐं उन में मैक्सिमम एसआर जेके शामिल थिया आहिनि, उन में पुराणा एसआर, नवां एसआर ऐं कुझु मौजूद शख़्सियात जेके आहिनि उहे बि आयूं आहिनि। असुल में असां जंहिं इदारे में कमु कयूं था, स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान, ही पाकिस्तान जो शाहूकार तरीन इदारो आहे ऐं हिकु अज़ीम इदारो आहे। हिन दौर में पाकिस्तान में को बि इदारो अहिड़ो कोन्हे जेको माण्हुनि खे रोज़गार मुहैया करे। असां माण्हुनि खे रोज़गार मुहैया कयूं था ऐं उन में का लिमिटेड कोन्हे, केतिरा बि माण्हू अचनि असां उन्हनि खे रोज़गार ॾींदासीं ऐं उन्हनि खे रोज़गार बि अहिड़ो जेको माण्हुनि जी ज़िंदगी मटाए छॾे। असां वटि जेके एसआर अचनि था उहे एसआर थी अचनि था, पोइ सेल्स मैनेजर थियनि था, एरिया मैनेजर थियनि था, सेक्टर हेड थियनि था ऐं उहे आरसी ताईं पहुचनि था। त मां पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते अपील कंदुसि त पंहिंजा जेके बेरोज़गार पढ़िया लिखिया नौजवान आहिनि उनखे स्टेट लाइफ में शामिलु कनि, मोकिलिनि, असां उन्हनि खे रोज़गार ॾींदासीं। हीउ इदारो उन खां सवाइ फलाही इदारो आहे। हीउ माण्हुनि खे पॉलिसियूं असां जंहिंजूं कयूं था उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे थो। उन्हनि जी उहो तहफ़ुज़ जेको आहे हीउ स्टेट लाइफ जेका आहे उन्हनि खे उन्हनि जी रिटायरमेंट खां पोइ जॾहिं हू ओल्ड एज में अची था वञनि उन वक़्तु उन्हनि खे उहा पॉलिसी कमु अचे थी। ख़ुदा न ख़ास्ता को मिसहैप थी थो वञे ऐं माण्हू हिन ज़िंदगी में नथो रहे त उहा पॉलिसी हुन जे बचनि खे, हुन जे बेवाहुनि खे कमु अचे थी। यानी हीउ हिकिड़ो इबादत जो कमु आहे। असांजो एसआर, असांजो सेल्स मैनेजर, असांजो एरिया मैनेजर इबादत जो कमु करे थो ऐं हीउ कॉर्पोरेशन हिकिड़ी अज़ीम कॉर्पोरेशन आहे जेका माण्हुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे थी। असांजो चेयरमैन साहब, असांजा सीनियर डायरेक्टर साहिबान इहा कोशिशि कनि पिया त असां हेल्थ इंश्योरेंस खे वधायूं जीअं माण्हुनि खे हेल्थ जी सहूलियत मिली सघे। उन में काफ़ी ज़िलनि में हेल्थ कार्ड ॾिना विया आहिनि। उन जी सहूलियत असां जेको आहे सो माण्हुनि खे मुहैया कयूं था। इंशाअल्लाह ताला आहिस्ते आहिस्ते पूरे पाकिस्तान में हेल्थ कार्ड जेको आहे, असांजो हिन वक़्तु जेको चेयरमैन आहे ॾाढो महिरबानी चेयरमैन आहे ऐं उहो कोशिशि करे पियो असां वधि में वधि हिन कॉर्पोरेशन जे थ्रू माण्हुनि खे मैक्सिमम फैसिलिटेट करे सघूं ऐं उन्हनि खे जेको आहे सो असां हिन इदारे जे तरफ़ां वधीक सहूलियतूं मुहैया कयूं। हीउ असांजो स्टेट लाइफ जो इदारो आहे, हिकिड़ो समुंड आहे। हिन में जेको असांजो वर्कर महिनत कंदो उहो ई कामयाबु थींदो। असांजे पॉलिसी होल्डरनि में जेके आहिनि असांजा माण्हू पॉलिसी वठनि था उहे हलाइनि था, उन्हनि खे ज़िंदगी में बेनिफिट मिले थो ऐं जेकॾहिं को विचां एक्सपायर थी वेंदो आहे त हुनखे क्लेम जी सूरत में असीं पे कंदा आहियूं। बहितरीनु इदारो आहे ऐं हिन में वधि में वधि जेकॾहिं असांजा ॿाराड़ी जा जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि में जेकॾहिं असांजी पॉलिसियूं ॾिजनि त उन्हनि ग़रीब माण्हुनि खे वॾी सपोर्ट थींदी, उन्हनि खे क्लेम मिलंदा, उन्हनि खे मैच्योरिटी मिलंदी त हू
पंहिंजो गुज़र सफ़र आराम सां करे। पंजवीं जेका मीटिंग थी आहे तमामु बहितरीन मीटिंग थी आहे। इन में जेके असांजो रीजनल चीफ साहब ऐं असां जेको कुझु ॻाल्हायो आहे उहो असां पंहिंजे जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे असां मोटिवेट कयो आहे। असां माण्हुनि खे इहो रिक्वेस्ट कंदसि त वधि खां वधि पंहिंजी पॉलिसियूं वठो, छाकाणि जो इहो शौर अञा ताईं असांजे माण्हुनि असांजो जेको शौर जेको अञा ताईं असांजे माण्हुनि में न आयो आहे त इंश्योरेंस आहे छा उनजी नॉलेज न मिली आहे। सो असां सभिनि जी इहा ई कोशिशि त असां इहे जेके इंश्योरेंस जूं माना ईअं सम्झो त असां उन्हनि खे गाइडलाइन ॾींदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं। ॾिसो हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो ॿारु आहे, हिकिड़ो फैमिली जो मेंबर आहे, उहो अगरि मक़सदु त पॉलिसी वठे थो त उहो पंहिंजी ज़िमेदारी, हिकिड़ो ॿारु आहे उनजी 20 सालनि ताईं या 25 सालनि ताईं उन्हनि जी एजुकेशन हूंदी आहे, त उहा प्रीमियम ॾियण सां उनजो जेको आहे ज़िमेदारी हू पंहिंजी स्टेट लाइफ खे ॾेई थो छॾे। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त असां अॼु ही एरिया मैनेजर हाकिमल जेको स्टेट लाइफ जो सालानो फंक्शन रखायो आहे, जंहिंमें हाकिमल जी पूरी टीम खे जेको आहे स्टेट लाइफ जी पूरी जेका हेड ऑफिस तरफ़ां इनाम ॾिना विया आहिनि, सर्टिफिकेट ॾिना विया आहिनि। ऐं सम्झां थो अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, छो त ही सेविंग जे बचत जे हवाले सां इदारो आहे, पाकिस्तान जो वॾे में वॾो इदारो आहे स्टेट लाइफ जो। इन पॉलिसी जेके थियनि थियूं उन में तमामु घणा प्लान्स आहिनि ऐं माण्हुनि खे स्टेट लाइफ ॾांहुं अचणु खपे, रुजू करणु खपे ऐं अहिड़ा प्रोग्राम करण सां माण्हुनि खे नॉलेज मिले थी, ॼाण मिले थी ऐं बचत ॾांहुं माण्हू राइक थियनि था। ऐं आउं सम्झां थो पूरी टीम जसल आहे ऐं इन्हनि जूं महिरबानियूं आहिनि जो अहिड़ा प्रोग्राम कराइनि था। हिकु दफ़ो वरी इन पूरी रीजन जी टीम खे ऐं हाकिमल जा थोरा ऐं महिरबानी। असांजा जेके SR एसम हुआ उन्हनि खे रीजनल चीफ दुरमान बालादी साहब, सैयद अनीस अहमद शाह ज़ोनल हेड साहब ऐं सेक्टर हेड सवाईमल साहब खां मुलाक़ात कराई ऐं तारीफ़ करायो स्टेट लाइफ इदारो छा आहे ऐं माण्हू SR खां वठी रीजनल चीफ जी पोस्ट ताईं 21 ग्रेड जी पोस्ट ताईं वञी सघे थो सिर्फ़ु महिनत सां, जोश ऐं जज़्बे लगन सां। इन जे करे बिज़नेस जे हवाले सां मीटिंग कोठाई वई। 100 खां मथे SR हुआ, प्लस में सभु सेल्स मैनेजर 15 ॼणा हुआ जेके टोटल आया। सभिनी तमामु भरपूर शिरकत कई ऐं सभिनी दोस्तनि जो आऊं तमामु थोराइतो आहियां। तक़रीब में टीम जी बहितरीन कारकिरदगी पेश कंदड़ खे टोकननि जे ज़रिए कुरंदाज़ी कई वई, जंहिंमें पहिरियों इनाम मोटरसाइकिल जो, ॿियो इनाम LCD जो, टियों इनाम स्त्री, जॾहिं त समूरी टीम खे स्टेट लाइफ इंश्योरेंस कारपोरेशन पारां बैग ॾिना विया। आयल महिमान जो थोरो मञियो वियो। एरिया मैनेजर हाकिम पारां चयो त इहो कमु अॻिते जारी रहे। कैमरामैन रहमान उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।